वेलकम टू सालियापट इंसाइक्लोपीडिया। हाणे पाण चैप्टर नंबर 3 जो टियों प्रॉब्लम कंदासीं 3.3। प्रॉब्लम छा आहे, हिकु कार 36 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां हले थी। 5 सेकंडनि खां पोइ इहा बीह रहे थी। ॿुधायो त हिन जी काटू तेज़ी केतिरी थींदी। ठीकु आहे, हाणे पाण डेटा कलेक्ट कंदासीं। डेट ही 3.3 प्रॉब्लम डेटा। रफ्तार घणी अथसि, मतलब इनिशियल वेलोसिटी आहे 36 किलोमीटर पर आवर हिकु कलाक जी रफ़्तार सां। हुन खां पोइ टाइम 5 सेकंडनि खां पोइ बीह थी रहे, मतलब 5 सेकंड। ठीकु आहे, ऐं बीह थी रहे त फाइनल वेलोसिटी छा हूंदसि, 0। ऐं हाणे पाण खे मालूम छा करिणो आहे, काटू तेज़ी मतलब डेसिलरेशन, जंहिंखे पाण रिटर्डेशन चवंदा आहियूं, हू पाण खे मालूम करिणो। ठीकु आहे, हिते हाणे ॾिसो पाण वटि 36 किलोमीटर पर आवर में पाण खे मिलियल आहे, त हिन खे पहिरियों मीटर पर सेकेंड में कन्वर्ट करे वठूं। ही 36 हाणे किलोमीटर आहे त 1000 सां ज़रब कंदासीं, ऐं हिकु कलाक में ही आवर आहे। हिकु कलाक में घणा सेकेंड हूंदा आहिनि, 3600 सेकेंड हूंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे डिवाइड थिए थो पियो त ही 2 ॿुड़ियूं वयूं, ही 2 ॿुड़ियूं पाण में ही ॿई कटिजी वियूं। 36 जो खोड़ो पढ़ंदासीं, 36 ते घणे भेरे लॻो, 1 भेरे। हाणे 1 खे 10 सां ज़रब कयोसीं त जवाबु आयो 10। ठीकु आहे, इहो ई 10 मीटर पर सेकेंड पंहिंजी छा आहे, इनिशियल वेलोसिटी आहे, v आहे, जंहिंखे पाण मतिलबु हाणे मीटर पर सेकेंड में कन्वर्ट करे छॾियो। हाणे एक्सेलरेशन मालूम कयूं। एक्सेलरेशन मालूम करण जो फार्मूलो छा आहे, vf माइनस v आहे अपान टी। vf पाण खे मिलियल आहे, ही 0 आहे, vf 0। उनखां पोइ v आहे, ही पाण मालूम कई आहे, v आहे 10 मीटर पर सेकेंड। यूनिट लिखो न लिखो मर्ज़ी आहे, बाद में फाइनल यूनिट लिखी छॾंदासीं। हुनखां पोइ टाइम घणो आहे पाण वटि, 5 सेकेंड। ही 5 सेकेंड हिते लिखियासीं। हाणे 5 जो खोड़ो, 5 ते 1 भेरे, ऐं 10 ते घणे भेरे लॻो, 2 भेरे। त ही काटू जी निशानी आहे, साम्हूं काटू जी निशानी अची वई। यूनिट छा फाइनल थींदसि, मीटर पर सेकेंड स्क्वायर, पर सेकेंड स्क्वायर। इहा ई पंहिंजी डेसिलरेशन आहे, काटू में आहे, इन करे पाण डेसिलरेशन चऊं था, मीटर पर सेकेंड स्क्वायर। इहो ई पंहिंजो जवाबु आहे। जेकॾहिं को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। चैनल सब्सक्राइब न आहे कयो त चैनल खे सब्सक्राइब करे वठो, जीअं हर ईंदड़ नई वीडियो मिली सघे। पंहिंजो ख्यालु रखंदा, मिलूं था नई वीडियो में।